करमपुर इफ्तिताई तकरीब सोलर पावर्ड वाटर प्रोजेक्ट करमपुर में हेल्पिंग हैंड फॉर रिलीफ एंड डेवलपमेंट के ज़ेर एहतमाम आज तो जैकबाद के गांव हमल खान जाफरी में सोलर पावर्ड वाटर प्रोजेक्ट का इफ्तिताह किया गया, जिसमें हेल्पिंग हैंड के रीजनल कोऑर्डिनेटर अपर सिंध आगा अब्दुल फताह पठान ने खसूसी शिरकत की। अब्दुल हफीज़ बिजरानी, समाजी रहनुमा शहाबुद्दीन बिजरानी, जूनियर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर तो जैकबाद, जमील अहमद भयो, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर गौसपुर, आरिफ अली मलिक, स्कूल असातिज़ा और सहाफ़ियों ने शिरकत की। उस्ताद अता मोहम्मद जाफरी, उस्ताद अब्दुल हमीद सुमरो, उस्ताद सिबगतुल्लाह बिजरानी, उस्ताद गुलाम हुसैन जाफरी, उस्ताद हाजी रमज़ान बेलकानी, अली असगर बलोच, सहाफ़ी हुसैन बख्चोलियानी, बख्शन ओडानो, सहाफ़ी जावेद उस्मान बिजरानी, सहाफ़ी बाबूलार मंदान और स्कूल के बच्चों समेत शहरी और इलाका मकीनों ने बड़ी तादाद में शिरकत की। दूसरी जानिब लोगों में शऊर बेदार करने के लिए पानी के आलमी दिन के मौके पर पानी बचाओ और मुस्तकबिल बचाओ के उन्वान से रैली निकाली गई। इस मौके पे आगा अब्दुल फताह पठान, अब्दुल हफीज़ बिजरानी और शहाबुद्दीन बिजरानी ने खिताब करते हुए कहा कि तो जैकबाद में हेल्पिंग हैंड फॉर रिलीफ एंड डेवलपमेंट की ज़ेर एहतमाम अल्हम्दुलिल्लाह 30 सोलर पावर्ड प्रोजेक्ट लगाने का काम जारी है। आज हमल खान जाफरी के प्राइमरी स्कूल में सोलर पावर्ड वाटर प्रोजेक्ट का इफ्तिताह किया गया, जिससे 200 स्कूली तलबा व अवामुन्नास को पीने का साफ़ और मीठा पानी मुयसर आएगा। मज़ीद कहना था कि पानी हमारी ज़िंदगी का एक अहम और लाजिम जुज़ है, जिसका ज़्यादा इस्तेमाल हमारी आने वाली नस्लों के लिए नुकसानदह साबित होगा। हमें पानी को आलूदगी से बचाना होगा। मज़ीद कहना था कि मुल्क पाकिस्तान को अल्लाह पाक ने साफ़ पानी की नेमत से नवाजा है, अब हमें उसकी कदर करनी चाहिए और उसका बेदरीख इस्तेमाल नहीं करना चाहिए। कैमरामैन टीम के साथ जावेद उस्मान बिजरानी, JTN वेब न्यूज़ करमपुर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हेल्पिंग हैंड जे तरफ़ां अॼु पाणी जो आलमी ॾियारो मल्हायो वियो आहे। असां तमामु हेल्पिंग हैंड जा ख़ुशगुज़ार आहियूं। जीअं असांखे सुञाणप ॾिनी वई पाणी जी, काफ़ी इंसाननि खे ख़बर न आहे त पाणी जी अहमियत छा आहे। जंहिं पाणी जी क़ीमत अदा कई आहे, उन्हनि जी पाणी जी क़ीमत उन्हनि खां पुछा कयो। शुक्रिया। अवेयरनेस पैदा करण जे लाइ रैली निकिती, पाणी जे बचाइण जे लाइ, पाणी जो दुरुस्त इस्तेमालु करण जे लाइ ऐं साफ़ु सुथिरो पाणी पीअण जे लाइ ऐं उन खे माण्हुनि में अवेयरनेस पैदा करण जे लाइ, पब्लिक में शूर पैदा करण जे लाइ अॼु रैली जो इतमाम बि कयो वियो आहे। ऐं असां शुक्रगुज़ार आहियूं हेल्पिंग हैंड जा, जो असांजे यूसीज़ में, असांजे इलाइक़े में तक़रीबन कोई 30 अदद हिननि वाटर सोलर सिस्टम जे ज़रिए असांखे वाटर टैंक ॾिना आहिनि, जंहिंमें स्कूलनि खे, मस्जिदनि खे ॾिना आहिनि। इन मां आम माण्हू बि फ़ाइदो वठंदो ऐं शहरी बि फ़ाइदो वठंदा ऐं शागिर्द बि फ़ाइदो वठंदा। ऐं हक़ीक़त इहा आहे त पाणी जी तमामु वॾी अहमियत आहे दुनिया में, पर असां वटि पाणी जो जेको ज़िया थी रहियो आहे, इहो ज़िया मुनासिबु न आहे। जेतिरो इस्तेमालु मुनासिबु हुजे ओतिरो इस्तेमालु कजे, खामखा उनखे ज़ाया न कजे। ऐं ॿियो त साफ़ु सुथिरो पाणी पीजे। इहो शुक्र आहे जो अल्हम्दुलिल्लाह असांजो इलाइक़े में साफ़ु सुथिरो पाणी आहे, वग़ैरह न बेशुमार जायुनि ते पाणी खारो आहे। इन करे असां हिकु भेरो वरी हेल्पिंग हैंड जा असां मशकूर आहियूं, जन असांजे इलाइक़े में हीउ सुठो कमु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हेल्पिंग हैंड फॉर रिलीफ एंड डेवलपमेंट सॼे पाकिस्तान में अॼु पाणी जो ॾींहुं मल्हाए रही आहे। त जीअं पाणी जो वाफ़िर मिक़दार खे ज़ाया न कजे ऐं पाणी खे सुठे नमूने इस्तेमालु कजे। असांजी आदत पइजी वयूं त असां पाणी खे एॾो ज़ाया कयूं था, जॾहिं तड़ कयूं था त टांकी जे मथां हलाए छॾियूं था त उहा टांकी बंदि करण लाइ तयारु न आहियूं। जेकॾहिं असां नमाज़ लाइ वज़ू कयूं था, उहा टांकी पई हलंदी रहे थी, पर उहो पाणी जो वधीक ज़ाया थिए थो। इन लाइ हेल्पिंग हैंड इहो महसूसु कयो त सॼे पाकिस्तान में हिकु अवेयरनेस सेशन हलाए करे अवाम खे बि ऐं जेके असांजे स्कूल जा शागिर्द आहिनि, जेके कम्यूनिटी जा मेंबर आहिनि, उन्हनि खे हिकु आगाही मुहिम ॾिजे त पाणी खे तमामु घटि इस्तेमालु कयो ऐं पाणी जॾहिं ज़रूरत महसूसु कयो त पाणी खे इस्तेमालु कयो, पंहिंजा हैंड पंप या पंहिंजा मोटर हलारायो। ऐं ख़ासि करे तव्हां अॼुकल्ह शादियुनि ऐं कमियुनि में ॾिठो हूंदो त जॾहिं उहो मिनरल वाटर कंहिंखे बोतल ॾिनी थी वञे त उहो अधु बोतल पीए थो, अधु उछले छॾे थो। जेकॾहिं इहो तव्हां अधु खे गॾायो त तव्हां ॾिसो केतिरो नुक़सानु थी रहियो आहे। तंहिं करे जेकॾहिं तव्हांखे मिनरल वाटर जी बोतल मिले बि अथी त उनखे या त सॼो पीओ ऐं उनखे सुठे नमूने इस्तेमालु कयो। इन लाइ असां हेल्पिंग हैंड फॉर रिलीफ एंड डेवलपमेंट सॼे पाकिस्तान में आलमी ॾींहुं मल्हाए ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अॼु असां जैकबाद में अची करे इहो ॾींहुं मल्हायो आहे ऐं हितां जे नौजवाननि असां सां साथ ॾिनो आहे
हितों जे उस्ताद आहिनि, हितों जे कम्यूनिटी सेंटर आहिनि, ऐं असां हेल्पिंग हैंड तरफ़ां हिन जेकबाद में 30 वाटर हैंड पंप ॾिना आहिनि, सोलर सिस्टम आइटम ॾिना आहिनि, जंहिंजी क़ीमत तक़रीबन असांजे सिस्टम में 2 लख खां वधीक उनजी क़ीमत हिकिड़े जी आहे। त उहो इन लाइ त जीअं वधीक ॿार फ़ाइदो वठी सघनि ऐं मिठे पाणी इस्तेमालु करे सघनि था ऐं ॿार सुठे नमूने सां गैदरिंग करे सघनि था। इन लाइ मां तमामु दोस्तनि जो शुक्रिया अदा कयां थो ऐं तव्हांखे अपील मां कयां थो त सहाफ़ी बिरादरीन खे त तव्हां अॼोके ॾींहं खे हाईलाइट कयो, पंहिंजे हर ख़बर में इहा ॿुधायो त अॼु जो ॾींहुं जेको आहे छाजे ते आहे ऐं पाणी खे कीअं असां बचाए सघूं था। इन लाइ मां तव्हां सभिनी जो शुक्रिया अदा कयां थो।